बारे में शहरनि पारां पुलिस जी ज़ातियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। मुदस्सिर अली नोवल, सफ़दर अली, अमजद भट्टी ॿुधायो त बिरादरी जे राशिद गुल, शहबान, इमाम बख्श ऐं ॿियनि घरनि ते चढ़ाई करे मारकुट कई। हुननि चयो त हू पुलिस वटि चकर काटे थकिजी पिया आहिनि, पर रुॻो आसरा ॾिना पिया वञनि। त असां 18 तारीख़ जो ऑर्डर आहे। 18 तारीख़ राति जो 1 बजे मोरो SHO हुननि अॻिली धुर जो मुखालिफ़ धुर जो हुननि जो राति जो 1 बजे असां ते FIR कटराई आहे। असांजे हुननि खे मुखालिफ़ धुर खे प्रोटेक्ट करण जे लाइ असां कंहिंखे हिन जेकॾहिं सेशन जज खे ऑर्डर खे बि अहमियत न आहे त पोइ कंहिंखे ऑर्डर असां कंहिंजे दर ते वञूं। महिरबानी करे असांखे इंसाफ़ कयो। ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान IG सिंध ऐं DIG नवाब शाह, शहीद बेनज़ीराबाद ऐं साईं इल्ताफ़ हुसैन लगाड़ी खे अपील थो कयां SSP नौशहरो खे त असां सां इंसाफ़ कयो। नौजवाननि अपील कई त खेनि इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।